अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। सुबुह सुबुह सां ताज़ी ख़बर जेको आहे इहा आहे त मुल्क जी वॾी अदालत सुप्रीम कोर्ट पारां जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बैट निशान वारो जेको केस हुयो उन जो तफ़सीली फ़ैसिलो जेको आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जन पाण पढ़ी ॿुधायो आहे। उन जो चवणु इहो हुयो त कंहिं बि सूरत में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे बैट निशान अलाट नथा करे सघूं, छो जो जेका इंट्रा पार्टी आहे उहा जेको आहे त हिननि कोन कराई आहे। ऐं हुननि जेको आहे त इहो तफ़सीली फ़ैसिले में ॿुधायो त इंट्रा पार्टी दौरान जेके हिननि जा जेके मेंबर आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उन्हनि खे बि जेको आहे इतला न कयो वियो, तंहिंजे करे कंहिं बि सूरत बैट निशाननि खे अलाट नथो करे सघिजे। ऐं गॾोगॾु जेको आहे त इहो बि फ़ैसिलो ॿुधायो वियो त जेके उम्मीदवार हुया जिन खे आरोज़ पारां नाअहल करार ॾिनो वियो आहे, जेके एब्सकांडर हुया जिन जे मथां केस हुया, रूपोश हुया, उन ॾोह में जेको आहे त हीअ रूपोश ॼाणाए करे जेको आहे उनखे नाअहल करार ॾिनो वियो। जेके उनजा फारम रद्द कया विया आहिनि, उन्हनि जा फारम जेके बहाल कया वञनि, भली अवाम जी अदालत में वञनि, उते अवाम उन्हनि खे पाण चूंडे पंहिंजो अॻिते आणे थी या नथी आणे, उहो बात जी ॻाल्हि आहे। पर हाणे इन खां अलावा जेको आहे हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त जेको आहे हिन महिल ताईं जेका मुल्क में टी वॾी जमात आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन जो जेको निशान आहे हिन इलेक्शन में उन खे बि आउट कयो वियो आहे, जेको उन जो लीडर आहे उन खे बि आउट कयो वियो आहे। पर इन सभिनी शयुनि जे बावजूदि हिन वक़्त ताईं जेके धुरियूं इन सॼे जेको आहे त खेल तमाशे में जेको आहे त किरदारु निभाए रहियूं आहिनि ऐं जेका पाकिस्तान मुस्लिम लीग नून आहे उन खे जेको आहे अॻिते आणण जी कोशिशि जेको करे रहियूं आहिनि। पर इन सभिनी कोशिशुनि जे बावजूदि हिन वक़्त ताईं उहो कंहिं बि तरीक़े सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़तमु करण में नाकाम रहियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि इहा ई आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन सॼे मामले में जेतिरो हिन जेको सर्वाइव कयो आहे, जेको हिन ॾुखियाईनि जे मरहले में जेको गुज़रियो आहे, हिन खे खोड़ सारो तजुर्बो बि थियो आहे। गॾोगॾु जेको आहे त हिकिड़ी ॿी शइ आहे, सियासी तौर ते बि जेको आहे हिन खोड़ सारी शयूं जेको अचीव कयूं आहिनि। ऐं ॾिठो वञे त जेके हिन जे मथां जेके मामलात हलनि पिया, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको क्रैकडाउन थियो हिननि जे मथां, क्रैकडाउन थियण जे बावजूदि बि जेको आहे त हिन महिल ताईं मुल्क जे तमामु जेको सूबनि में, मुल्क जे तमामु जेको आहे त ॻढ़नि में, हल्कनि में तहरीक इंसाफ़ जूं पाड़ियूं पुख़्तियूं आहिनि। ऐं जेके आम सर्वे जेके कराया विया आहिनि वॾी वॾी तंज़ीमुनि पारां, वॾे वॾे माण्हुनि पारां, त उन सर्वे में बि जेको आहे 70 खां 80% माण्हू हिन वक़्त बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे सपोर्ट कनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु इमरान ख़ान खे जेको आहे त इहो बि ॾिसणु घुरिजंदो आहे त जेको आहे त जेके हिन सां पार्टी में जेके ईमानदार ऐं सचा माण्हू आहिनि उहे कहिड़ा आहिनि। ऐं हिन सां गॾु जेके माण्हू परवेज़ खटक, जहांगीर तरीन, अलीम ख़ान, इन्हनि माण्हुनि जो जेको किरदारु हुयो, भला छा इहे शुरू खां वठी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा माण्हू हुया? क़तई तौर ते कोन हुया। इहे पाण लोटा हुया, ॿियनि जमायतुनि मां निकिरी करे हिन में जेको आहे शामिलु थिया हुया। हिननि जो किरदारु अॻु में ई मशकूक हुयो। ऐं उन सां गॾोगॾु इमरान ख़ान खे ईंदड़ ॾींहंनि में इहो बि ॾिसणु घुरिजे त जेके हिन जी पार्टी में सचा जेके अॻुवान आहिनि उहे जेको आहे केरु आहिनि ऐं उन्हनि जिन जिन कुर्बानियूं आहिनि जेको आहे त उहे कीअं आहिनि। ऐं उन खां बाद में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उन पंजाब में पंहिंजूं पाड़ियूं पुख़्तियूं करण जे लाइ 2 खां 3 जलसा ज़रूरु कया आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्त ताईं बाज़ाब्ता तौर ते जेका मुल्की जमात हुई उहा हिन वक़्त ताईं पाण खे उन तरीक़े सां पंजाब में कोन उभारे सघी आहे। ऐं हिन वक़्त जे अगरि फ़र्ज़ु कयो पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब जे क़ौमी तकनि मां 8 खां 10 सीटूं बि अगरि जेको आहे त कढी अचे थी त इन मां साबित थिए थो त जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी 4 खां 5 सालनि में जेको हिन पंहिंजो मुराल पंजाब में किरायो हुयो, बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुसलसल कोशिशुनि जेको आहे उनखे बहाल करण में कंहिं हद ताईं जेको आहे कामयाबी माणी आहे। मजमूई तौर ते अगरि जेका इलेक्शन जेका थिए पई जंहिं तरीक़े सां जेको आहे अगरि जेके मामलात जेके जुड़नि पिया ऐं अगरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके उम्मीदवार हिन वक़्तु बग़ैर निशान जे, बग़ैर प्लेटफॉर्म जे ऐं जेका तकलीफ़ुनि जे बावजूदि जिन खे जलसा करण जी इजाज़त कोन्हे, जिन खे वर्क मोम हलाइण जी इजाज़त कोन्हे ऐं ॿियो त ठहियो, पर जे अगरि सोशल मीडिया ते अगरि उहे पंहिंजी का कंपेन हलाइनि था, को जलसो कनि था, त उन्हनि ॾींहंनि ते तव्हां पाण ॾिसो था त जेको आहे त मुल्क में इंटरनेट सर्विस कीअं जेको आहे त उनखे जेको आहे त बंदि कयो वञे थो, कहिड़े तरीक़े सां उनजी आवाज़ खे दॿायो वञे थो। ऐं उन खां अलावा जेके मुस्लिम लीग नून लाइ जेके मामलात आहिनि केॾा आसान बणाया विया आहिनि। ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी कंहिं हद ताईं जेको पाण जेको आहे त पाण खे मथे आणण जी कोशिशि में जेको आहे त लॻल आहे। ऐं हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे जेको आहे हिन इलेक्शन में जे अगरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जंहिं तरीक़े सां जेके धुरियुनि पारां
निचोड़ियो वञे थो, लताड़ियो वञे पियो। हिन खे जेको आहे त स्टैंड वठणु घुरिजे हा, हिकु मैच्योर पार्टी हुजण जो सबूत ॾियणु घुरिजे हा। भली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजे इक़्तिदार वारे ॾींहंनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ज़्यादतियूं कयूं, नाजाइज़ियूं कयूं, उहो पंहिंजी जाइ ते हक़ीक़त बि आहे ऐं सच बि आहे। उहे हक़ीक़तूं मौजूदु बि आहिनि। नून लीग सां जेके उन्हनि ज़्यादतियूं कयूं, नाजाइज़ियूं कयूं, पंहिंजी जाइ ते हक़ीक़त ऐं सच तौरु मौजूदु बि आहिनि। पर हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी आहे उन जो वसी जेको आहे हिकिड़ो जेको आहे त तरीक़ेकार आहे, जेका इनजी बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुयो, उन जमहूरियत लाइ पाण पतोड़ियो, उन खां बाद में मोहतरमा शहीद जमहूरियत लाइ पाण पतोड़ियो। हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी जी बि जेको आहे त मैच्योरिटी जी जेको आहे त इहा ज़िम्मेवारी हुई, मैच्योरिटी जो मुज़ाहिरो कनि हा। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जेका ज़्यादती आहे उनखे जेको आहे त इलेक्शन मां आउट करण जी कोशिशि कई वई आहे। उन ते स्टैंड वठी बीहनि हा त छो हिकु जमहूरी पार्टी आहे उनखे छो इलेक्शन खां आउट कयो वियो आहे, उन जे जेको आहे त लीडर खे आउट कयो वियो आहे, उन जो निशान उन खां खसियो वियो आहे। उन जा जेके उमेदवार जेके आज़ादु हैसियत में इलेक्शन विढ़नि था उहे बि आज़ादु न आहिनि। छो उन्हनि जे ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जो क्रैकडाउन कयो वियो आहे? जमहूरी पार्टियुनि जो फ़र्ज़ु हुयो स्टैंड वठी करे उन्हनि धुरियुनि ख़िलाफ़ु बीहजी वञनि हा ऐं उन्हनि खे छॾनि हा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में अवामी अदालत में उनजो मुक़ाबिलो कयो वञे हा त जेको आहे त उनखे अवाम केतिरी मोट ॾिए थी। उन खां बाद में जेको आहे त उहे पियो फ़ैसिला थियनि हा आया हिननि केतिरो जेको आहे त अवाम सां ज़ुल्म कयो आहे, उन पार्टियुनि सां नाजाइज़ी कई आहे, उहो हिसाब किताब बाद जी ॻाल्हि हुई। हिन वक़्तु मुल्क में जेके सियासी जेके माहौल आहे उन में जेको आहे त ॾाढी कशीदगी ईंदी पई वञे। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ी ॿी ख़बर बि रखंदो हलां त सिंध में ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जेके तमामु ज़िलनि में धड़ाबंदी जो शिकार आहे, उन जो ताज़ो मिसाल गुज़िरियल ॾींहुं सूबे सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो पारां कंबर शदादकोट ज़िले NA 197 ते पीपल्स पार्टी जा जेके मक़ामी उहिदेदार आहिनि ऐं जेके उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके उन्हनि शोकाज़ नोटिस जारी कया आहिनि त तव्हां पंहिंजे तक जे जेको उमेदवार आहे तव्हां उनजी वर्क कोन था हलायो। NA 197 ते ॻोड़ो MNA मीर आमिर ख़ान मक्सी जेको बीठल आहे, जंहिंजी जेको आहे त चांडिया नवाब मुखालफ़त करे रहिया आहिनि। ज़ाहिरी तौरु जलसनि में बि जेको उते ॻाल्हायो वञे थो, कार्नर गॾिजाणियुनि में बि ॻाल्हायो वञे थो, उहे बार बार इन शयुनि खां जेको आहे त हथु खयूं बीठा आहिनि त असां MNA आमिर ख़ान मक्सी जो कंहिं बि क़िस्म जो ज़िम्मो कोन खणंदासीं ऐं हीअ जेको आहे त पंहिंजे तक में कंहिं बि क़िस्म जो कमु करण खां क़ासिर आहिनि। हिननि को बि पंहिंजे तक में कमु न कयो आहे ऐं इलेक्शन खां बाद में इहे माण्हू मोटी बि कोन था अचनि, अवाम खे जवाबु असांखे ॾियणो पए थो। हाणे सिंध में पीपल्स पार्टी लाइ अहिड़ा जेके मामला जुड़नि पिया ऐं ख़ासि तौर ते जेको सूबा सिंध जो सदर आहे निसार अहमद खोड़ो ख़ुदि PS 15 ते जेको उमेदवार आहे उहो ख़ुदि पाण सख़्तु मुश्किलातुनि सां वरितलु आहे। PP जा जेके उमेदवार आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त उहिदेदार आहिनि उहे हिन सां गॾु निकिरण जे लाइ तयारु कोन आहिनि ऐं ॾाढी परेशानी में जेको आहे त मुब्तला आहिनि। ऐं ईंदड़ ॾींहंनि में ॾिसिजे जेको आहे त इहे पीपल्स पार्टी खां जेके माण्हू नाराज़ आहिनि, जिन पंहिंजे तक में कमु कोन कयो आहे, उन्हनि जे लाइ जेको आहे त माण्हुनि जो रद्द अमल वधीक छा थो अचे। मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो त जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।